अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। अॼु असांजो मौज़ू आहे अल्लाह सां दोस्ती रखणु। रब जलालहू असांजो ख़ालिक़ आहे, जंहिं असांखे पैदा कयो आहे। हीअ धरती उन जी आहे, सॼो कारखानो उन जो आहे, त असांजी हैसियत त कुझु बि कोन्हे। ख़ालिक़ ॼाॾो का शइ कान्हे। जे न चाहियां त मां पैदा कोन थियां हा, जेकॾहिं न चाहियां त मूं में साह न हुजे हा, ऐं जॾहिं हू चाहींदो त मां हिन धरतीअ ते न रहंदुसि, त असां बेदस्त ऐं नातवां आहियूं। असांजे हथ में का शइ कान्हे का। अलाह जे आॾो असां का शइ कोन्हे, असांजो को ऑप्शन कोन्हे को, असांजी का हुन जे आॾो ताक़त कान्हे का। असांजी धरती एतिरी नंढड़ी आहे जो हिन काइनात में हिकु ज़रे जे बराबरि हुनजी अहमियत कान्हे का। पोइ एॾो वॾो ख़ालिक़ ऐं एॾी हुनजी टेक्नोलॉजी जो असांखे ॿुधे बि थो, ॾिसे बि थो। हिकु ॿिज आहे, उन जे अंदरि हिकिड़ी वॾी काइनात आहे, जंहिंमां जॾहिं उहो निकिरे थो त उन मां मुख़्तलिफ़ गुल थो निकिरे, रंगीन गुल, मुख़्तलिफ़ शयूं निकिरनि थियूं। एॾी वॾी हुन वटि टेक्नोलॉजी आहे त जेकॾहिं उहो असांजो दोस्त थी वञे ऐं चवे त मां तव्हांजो दोस्त आहियां, त पूरी काइनात में उन शख़्स जो स्टेटस छा हूंदो। हिते जेकॾहिं को वज़ीर अहमद जो को दोस्त आहे त उहो कीअं थो, सभु हुनजे आॾो SP ऐं DSP हुनजे आॾो डुकनि था। हिते अलाह जो दोस्त आहे। अचो त इन मौज़ूअ खे ॾिसूं, अलाह सां दोस्ती। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। अल्लाह ताला इंसान खे पैदा करे ऐं पोइ उन खे ॾस ॾियण जे लाइ त तोखे मूं छो पैदा कयो आहे, तूं कीअं प्रोमोशन हासिल करे सघीं थो। इन लाइ अल्लाह ताला असांजे लाइ रसूल जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां क़ुर शरीफ़ मोकिलियो, जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रैक्टिकल करे पंहिंजे ज़माने में क़ुर जे कानूननि खे हलाए इस्तेमाल करे कामयाब करे हिकिड़ो सैंपल असांजे लाइ ठाहे विया। हाणे अल्लाह सां दोस्ती या शैतान सां दोस्ती, इन जा गुर अल्लाह ताला साईं क़ुर शरीफ़ में ॾसे विया। रब साईं फरमाए थो सूरत राद जी त अलीफ लाम मीम रॉ तिल्क आयातुल किताब। अल्लाह फरमाए थो त ही जेको क़ुर शरीफ़ इन जूं आयतूं आहिनि, वल्लज़ी उन्ज़िल इलैका मिन रब्बिकल हक़, ऐं जेको कुझु हिन क़ुर शरीफ़ में अल्लाह जो तरफ़ां नाज़िल थियो आहे उहो हक़ आहे, माना इहो ई आहे जेको तव्हांखे ना फेल ऐं पास कराईंदो। अल हक़ अल्लाह जो प्रोग्राम। लेकिन अल्लाह ताला इन ॻाल्हि ते चए थो वलाकिन अक्सर अन्नास ला युमिनून, पर अक्सरियत माण्हुनि जी इन हक़ खां महरूम आहे, हिन हक़ खां ला इल्म आहे। तंहिंजे करे हुन में ईमान कोन्हे को, छो त पढ़नि कोन था क़ुर शरीफ़। पर जेके असांजा माण्हू पढ़नि था त हुनखे सम्झनि कोन था। अल्लाह फरमाए थो हिन दुनिया में ॿ हिसा थींदा माण्हुनि जा, फरीकन हदा, हिकिड़ा त माण्हू आहिनि जिन खे हिदायत मिली वेंदी, व फरीकन हक़ अलैहिम दलालत, ऐं हिकिड़े फरीक़ जे मथां गुमराही हूंदी। इन्नहुम मुत्तखज़ूल शयातीन औलिया मिन दूनिल्लाह, ही उहे माण्हू आहिनि जिन अलाह खे छॾे शैतान जी यारी कई। पर वयहसबून अन्नहुम मुहतदून, पर हुननि खे इहो उलमाए सू ऐं इहे वाइज़ कंदड़ वारनि उन्हनि खे इहो ॿुधायो आहे त तव्हां ई हक़ ते आहियो। यहसबून माना हू सम्झंदा अन्नहुम मुहतदून, त असीं त आहियूं हिदायत याफ़्ता।
यानी अल्लाह ताला शिरक खे नथो बख़्शे, लेकिन हिन दुनिया में माण्हुनि खे शिरक साबित करे ॾेखारियो अथनि त जे तव्हां इहो कमु कंदव त हक़ीक़त में तव्हां ई मोमिन आहियो, तव्हां ई जन्नत में वेंदव। नकली इबादतूं ऐं बिदअतूं उन खे अहिड़ो सुहिणो करे ऐं कूड़ सूड़ हणी खाब ॾसे माण्हुनि खे गुमराह कयो आहे जो बिदअत करण वारा सम्झनि इहे था त असां हिदायत ते आहियूं, ऐं जेके बिदअतूं नथा कनि ऐं नकली इबादतूं नथा कनि इहे ई गुमराह आहिनि। सो क़ुर शरीफ़ छा ॻाल्हि थो करे त शैतान खे यारी था कनि अलाह खां सवाइ, उहे इहा सभु सम्झनि ईअं त अन मुहतदूं ते आहिनि हिदायत याफ़्ता। हीउ त क़ुर थो चए, वरी रसूल सलाम इन जो प्रैक्टिकल कयो आहे, वरी पंहिंजे तरफ़ां ॾसियो अथई। हीअ हदीस शरीफ़ अचे थी सही मुस्लिम जी। आप सलाह सलम फरमाइनि था त अल्लाह ताला फरमाए थो वअन्नी ख़लक़्तु इबादी हुनफा, चए थो आऊं त सभिनी इंसाननि खे फितरत ते पैदा कयो आहे। छा माना? इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं इंसान ख़राब न करे पाण खे त ही फितरत ते हलो। मिसाल, जेको नंढड़ो ॿारु आहे, नंढड़ो ॿारु जेकॾहिं खे कूड़ न सेखारिबो त ॼमण खां मरण ताईं सच पियो ॻाल्हाईंदो, छो त हुनखे ख़बर ई न आहे त कूड़ छा थींदो आहे। ऐं मिसाल तौर जेकॾहिं कंहिं ॿार खे सेल्फिशनेस ख़ुदि गर्ज़ी न सेखारबी त ॼमण खां मरण ताईं हू ख़ुदि गर्ज़ न हूंदो, बल्कि ॿियनि जी मदद कंदो, सॼी ज़िंदगी कुर्बानी कंदो, दोस्तनि जी, ग़रीबनि जी, बीमारनि जी। पर उहा हुनखे वरी ख़ुदि गर्ज़ी सेखारींदो तॾहिं इहा फयाज़ी छॾींदो। इंसान जे फितरत में आहे पंहिंजे मुस्लिम कंहिं बि भाउ जी मदद करणु, इर्रेस्पेक्टिव ऑफ रिलीजन। हे तव्हां ॾिसंदा हो फिल्मुनि में त शींहुं कंहिं मेंह जे पोयां पवंदो आहे त जेके ॿियूं मेंहूं धण में हूंदियूं आहिनि उहे बचाईंदियूं आहिनि पंहिंजी मेंह खे, शींहं खे थूणा हणंदियूं आहिनि। त रब जल जलाल फरमाए थो इन्नी ख़लक़्तु इबादी हुनफा, असां सभिनी इंसान खे फितरत ते पैदा कयो आहे। कुल्लहुम सभिनी खे, व इन्नहुम आततुम शयातीन फइश्तालतहुम अन दीनहिम, उहो शैतान अचे थो ऐं इहो हुननि खे इन फितरत तां ठेड़े थो। कूड़ हणो, ॾुकड़ कमाईंदो, रुश्वत खाईंदो, छा थियो, पैसो त कमाईंदो। हरमत अलैहिम मा अहलल्तु लहुम, जेके हलाल शयुनि खे हराम कंदो ऐं हराम खे हलाल कंदो। ज़कात चवंदो का ज़रूरत न आहे, ग़रीबनि खे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे, छो ग़रीब थिया आहिनि, पंहिंजा अफ़ाल अथनि। वरी हराम खाईंदो, चवंदो इहो त अॼुकल्ह दस्तूर आहे दुनिया जो, खाए सॼी दुनिया खाए थी, मां बि खां थो। शैतान इन हुनखे सेखारींदो। अचो त ब्रेक ते वञूं ऐं पोइ इंशाअल्लाह हिन प्रोग्राम खे पूरो कंदा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। त ॻाल्हि पई हले त ख़ालिक़े काइनात भी दोस्ती रखे थो। जेकॾहिं अल्लाह ताला असांजो दोस्त थी वञे त कीअं थींदो दोस्त? फर्ज़ कर अॼु मां थो चवां मूंसां अलाह जी दोस्ती थिए। पहिरीं पहिरीं त मां जेके हिन महिल ताईं गुनाह कया आहिनि उन्हनि खे सुञाणा। मां उन्हनि खे तॾहिं सुञाणंदुसि जॾहिं मां क़ुर शरीफ़ खे शुरूअ खां आख़िर ताईं तर्जुमे सां पढ़ंदुसि, त पोइ मां पंहिंजी ज़िंदगीअ ते नज़र विझंदुसि त पोइ मूंखे सभु पंहिंजूं ख़ामियूं ॾिसण में ईंदियूं क़ुर जे आयतुनि जे नतीजे में। ऐं पोइ मां तौबा कंदुसि त रब साईं ही मूं ख़ताऊं कयूं, अॼु खां मां इन ख़ताउनि खां तौबा थो कयां। पहिरीं त इहा ॻाल्हि, माना पहिरीं क़ुर पढ़े, माना पढ़े, छो त उन में अहिड़ियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं उनखे ॾिसण में ईंदियूं जेके जेकॾहिं हीउ कंदो त फ़ाइदो थींदुसि, ऐं के अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके अजाई कयूं हुई उन मां हिनखे नुक़सानु ऐं गुनाह पहुतो। उन खां जेसि ताईं माण्हुनि जी सकरात नथी शुरू थिए, इहा फैसिलिटी अवेलेबल आहे त इंसानु पंहिंजा गुनाह बख़्शराए। सो पहिरीं क़ुर खे तर्जुमे सां पढ़ी ईंदो, इन मां हिनखे ख़बर पवंदी त कहिड़ा कहिड़ा नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, वॾियूं वॾियूं शयूं आहिनि जेके मूंखे न करणु खपनि, मूं कयूं आहिनि। अलाह खां माफ़ी वठंदो।
साईं आईंदा मूं तौबा कई। ऐं ॿियो त मां हाणे अलाह जे कलाम खे ॿुधो आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतनि खे ॾिठो अथमि, हाणे मां ज़िंदगीअ जो बक़ाया हिसो इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदुसि। जंहिं मोमेंट तव्हां इस ताईं पहुतव इहा ॻाल्हि अलाह सां कयव, अलाह सां तव्हांजी दोस्ती शुरू थी वेंदी। हाणे अॻिते छा थो थिए उहो अलाह पाण थो ॾसे। रब साईं फरमाए थो सूरे बकरा जी आयत नंबर 257 में, अल्लाहु वलियुल्लज़ीन आमनू, बेशक अल्लाह ताला दोस्त आहे मोमिननि जो। हाणे तव्हां मोमिन थी वियो न, तव्हां पोयां गुनाहनि ते माफ़ी वरिती, आईंदा गुनाह न करण जी अल्लाह ताला खे तव्हां अर्ज़ु रखियो, ऐं जेके क़ुर शरीफ़ में ॻाल्हियूं उन्हनि ते अमल करण जी तव्हां तमन्ना ॾेखारी, हाणे तव्हां मोमिन आहियो। पोइ अलाह फरमाए थो त मुंहिंजी तव्हां सां दोस्ती शुरू थी वई मोमिनो। हाणे पहिरीं कुझु कम अलाह कंदो। पहिरियों युख़रिजुहुम मिनज़्ज़ुल्मात इलन नूर, पोइ अलाह ताला पंहिंजो प्रोसेस शुरू कंदो, चए थो मां जेके गुमराही हुई इन माण्हूअ में, जेके उनखे कढी ऐं नूर जी तरफ़ आणींदो। पर जेकॾहिं को इहो नथो करे त पोइ इन जी दोस्ती आहे शैतान सां। वल्लज़ीन कफ़रू औलियाहुम ताग़ूत, त पोइ इन सां इन जी दोस्ती आहे शैतान सां। उहे वरी छा था कनि, उहे वरी पंहिंजो पैकेज शुरू था कनि, उन्हनि वटि पंहिंजो पैकेज आहे। युख़रिजूनहुम मिनन्नूर इलज़्ज़ुल्मात, उहे वरी इन खां चङाईअ मां कढी गुमराही में उछलाइनि था। छा रिज़ल्ट निकिरंदी अहिड़नि माण्हुनि जी, उलाइक असहाबुन नार, इहे जहन्नमी थींदा, हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे हमेशह उन में रहंदा। होॾां वरी अलाह जे दोस्तनि जी वरी ॿी हिकिड़ी अलाह साईं जेको आहे सो उन्हनि जे मथां हिकिड़ी शइ नाज़िल कंदो। कहिड़ी? अला इन औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अलाह चए थो जेके मुंहिंजा दोस्त थी था वञनि, ॿ शयूं मां हुननि जे लाइ हिते कंदुसि। ला ख़ौफ़ुन अलैहिम, इन्हनि खे ख़ौफ़ न थींदो, नौकिरीअ जे वञण जो, दुश्मन जो, गवर्नमेंट जो, बेखौफ़ आहे, बहादुर, शींहं जा बचा। वला हुम यहज़नून, ऐं टेंशन में न थींदी। हज़न चइबो आहे कंहिं सिचुएशन जे करे ग़मगीन थियणु, त उनखे परवाह कान्हे का। छाकाणि परवाह कान्हे, ईअं न त उन आज़माइश न थींदी, तकलीफ़ न थींदी, पर उहा तकलीफ़ ते असर न कंदी। मुश्कंदो वेही ॻाल्हाईंदो त उनखे खिलण पियो ईंदो। माण्हू चवंदा हिन सां हेॾी हालत थी थिए थी, हे त ॿुथ बि बुछड़ो कोन थो करे, ही चिड़ बि कोन थो करे, हे त ईअं थो लॻे जे नॉर्मल आहे। इहा आहे हुज़न। त अलाह जी दोस्तीअ जे करे ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न हिननि खे ग़म थींदो ऐं न वरी ख़ौफ़। अल्लज़ीन आमनू व कानू यत्तक़ून, छो त अलाह जी दोस्ती कीअं हासिल कयनि? अलाह जी दोस्ती ईमान करे ऐं ॿियो तक़वा अख़्तियार करे, त गुनाह जेके कया अथऊं अलाह सी माफ़ी ॾे। मुत्तक़ी आहे इहो जेको पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे ऐं तव्हां गुनाह ओॾे खणी न वञे, हिते जेके से ओॾे ई खणी न वञे गुनाह। अलाह फरमाए थो कुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क। चए थो ॾिसो, तव्हांखे अहिड़ो अलाह नथो वणे जंहिंखे को पुट बि कोन्हे, न हुन पंहिंजे हिन कंट्रोल रूम में, पंहिंजे पावर में, पंहिंजे फ़ैसिलनि में कंहिंखे शरीक कयो आहे हिन बादशाहीअ में। तव्हांखे उहो अलाह अहिड़ो वणे न? या जेकॾहिं अहिड़ो अलाह, जीअं हिंदुनि जो कॉन्सेप्ट आहे त अलाह खे धीअरूं आहिनि, पुट आहिनि, मासियूं, नाना, चाचा, वरी हुन खां पोइ ख़ासि माण्हू मुक़रब अथसि, वरी दोस्तनि जा दोस्त, दोस्तनि जा दोस्त, पोइ माण्हू जेको आहे सो वते डुकंदो, कॾहिं कंहिंखे पियो मिनतू कंदो त अलाह खां कमु कराए ॾे, कंहिंखे पियो मिनतू कंदो, कॾहिं लखनऊ पियो वेंदो त कॾहिं मुल्तान पियो वेंदो त मां फलाणे खे चवां अलाह जो दोस्त अलाह खे कमु कराए ॾिए। त अलाह चए थो अहिड़ो अलाह जंहिं पुट बि न वरितो आहे। पुट त क़रीब शइ हूंदी आहे न, जेको पुट नथो वठे मामा, नाना, चाचा किथां वठंदो? जेको पुट नथो वठे उहो ॿिया कहिड़ा पंहिंजा पार्टनर वठंदो? ऐं चए थो वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, ऐं उन जो को शरीक कोन्हे बादशाहीअ में। त पोइ छा चइबो? वाह साईं वाह, वाह अलाह ताला, वाह वाह जो मुंहिंजो रब आहे। अलाह त चए थो कुलिल हम्दुलिल्लाह, अहिड़े अलाह जी तारीफ़ त कयो न जंहिं इहो सिलसिलो पाण सां ॻंढियो ई कोन्हे को। वरी चए थो वलम यकुन लहू वलियुन मिनल ज़ुल्म, चए थो मां दोस्ती रखां थो, पर इन लाइ दोस्ती मां नथो रखां जो इन मां मूंखे को फ़ाइदो थो पवे, या दोस्ती रखण सां मुंहिंजी काइनात जो कोई इंतज़ाम थो संभाले। चए थो आऊं इंसान सां दोस्ती रखां थो उनजे भले जे करे, मूंखे को फ़ाइदो कोन्हे। लफ़्ज़ी तर्जुमो वलम यकुन लहू वलियुन मिनल ज़ुल्म, केर बि हुनजो दोस्त
अलाह जी कमज़ोरीअ जे करे नथो थिए, या को बि हिन जो दोस्त अलाह जे कम करण लाइ कोन थो थिए, बल्कि हू अलाह ताला उन इंसान सां भले करण लाइ अलाह सां दोस्ती रखे थो। पोइ चए थो कबीर हू तकबीरा, पोइ अहिड़ो अलाह खे तव्हां चओ न त अलाह अकबर, चओ न अलाह अकबर, वाह साईं वाह, मुंहिंजो अहिड़ो रब जो कंहिंसां दोस्ती इन लाइ थो रखे त जीअं उन माण्हूअ खे फ़ाइदो पए, अलाह खे को फ़ाइदो कोन थो थिए। पोइ चओ कबीर हू तकबीरा, पोइ अहिड़े अलाह जी चओ अलाह अकबर। मुनाफ़िक छा आहे? मुनाफ़िक उहो मुस्लमान आहे जेको अलाह खे मञे, अलाह जे रसूल खे मञे, क़ुर खे सचो क़ुर सम्झे, लेकिन पोइ चाहे सुस्तीअ जे करे, हिन धरतीअ जे लालच जे करे, तकबर जे करे, सरदारीअ जे करे अलाह जे दीन ते घटि हले, हता कि निमाज़ में सुस्ती करण बि मुनाफ़िकी आहे। क़ुर शरीफ़ जी आयत आहे। उन ज़माने में हिकु मुनाफ़िक हा त अलाह ताला रसूल फरमायो यहज़रुल मुनाफ़िकून, मुनाफ़िकनि खे चईन त तव्हां लिका वेठा आहियो, लेकिन तव्हांखे मां ख़बरदार थो कयां अन तुनज़ल अलैहिम सूरतुन, त अहिड़ी आयत न क़ुर जी लहे तुनब्बिहुम बिमा फ़ी क़ुलूबिहिम, तव्हांजी दिलनि जूं ॻाल्हियूं जेके मुनाफ़िकी ज़ाहिर नथी पए त डिॼो। हाणे मुनाफ़िकनि जो छा थींदो? हाणे मुनाफ़िकनि जूं आयतूं ज़ाहिर थी चुकियूं आहिनि। हाणे क़ुर खोलबो, मुनाफ़िक ज़ाहिर थी पवंदो। उन में अहिड़ियूं टेस्ट लॻलियूं आहिनि क़ुर में जो तव्हांजी माना करे पढ़ंदव त ख़बर पवंदव फलाणो माण्हू मुनाफ़िक आहे। मुनाफ़िक जी अलाह ताला चए थो हिन धरतीअ ते हिकिड़ी निशानी आहे, छाकाणि त मुनाफ़िक अलाह खे मञे, क़ुर खे मञे, अलाह जे रसूल खे मञे, लेकिन हुनखे दुनिया एॾी प्यारी आहे जो हू उन में मगन आहे। निमाज़ ते उथंदो त सुस्त थी उथंदो, ईअं न आहे त निमाज़ न पढ़ंदो, बल्कि जेको निमाज़ नथो पढ़े उहो त फतवा वणंदो काफ़र आहे। मन तरक सलात मुतअम्मदन फ़क़द कफ़र, जंहिं निमाज़ ॼाणे वाणे छॾे ॾिनी आहे उहो काफ़र आहे। तव्हां सऊदी में वञो, ॿियनि मुल्कनि में वञो, त जेकॾहिं को माण्हू मशहूरु माण्हू बेनिमाज़ी मरे थो त उनजी जनानी निमाज़ कान्हे का, बल्कि उनखे मुस्लमान जे क़ब्रिस्तान में दफ़न न कजे। लेकिन इहे माण्हू जेके मुनाफ़िक आहिनि, छाकाणि त हुननि खे हिन दुनिया वणे थी, तंहिंजे करे हू दुनिया मां वधीक हासिल करण लाइ अहिड़ियूं पाण में हिकिड़ियूं आदतूं विझनि था। पहिरीं आदत वज़ा रईतहुम तुअजिबुक अजसामुहुम, पहिरीं त हुननि जा जिस्म तव्हांखे वणंदा, वाह जो फुल सूट, माना ड्रेसिंग जेका सा आला क्वालिटी जी कंदा, जो चवंदा वाह जो आहे। हालांकि ठीकु आहे, मोमिन खे बि सुठी ड्रेसिंग करणु खपे, पर उनजो सॼो ज़ोर ड्रेसिंग ते न हूंदो। हिन मुनाफ़िक जो सॼो जो इन लाइ ड्रेसिंग आहे, इहो हिकिड़ो वन एलिमेंट आहे दुनिया कमाइण जो। ऐं ॿियो वही यकूलूं तस्म लिकोलहिम, वरी हुननि ॻाल्हाइण जी टेक्निक डेवलप कई आहे, जो ॻाल्हाईंदा त वेहंदा त ॼण तव्हां चवंदो हिनखे ॿुधूं वेही, छो त इहो ॻाल्हाइण जी टेक्निक इख़्तियार करणु ऐं लॉजिकल ऐं सुठे ॻाल्हाइण जा लफ़्ज़ चूंडे रखणु, इहे बि दुनिया में कमाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे। लेकिन अलाह फरमाए थो क अन्नहुम खुशबुम मुसन्नदा, इन्हनि क्वालिटी खां अलावा हिननि जो मिसाल थो ॾिए त हीअ ईअं आहिनि जीअं का काठ जी बुडी हुजे, कंहिं टेक ॾेई पई हुजे। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हांजे घर में हिकिड़ी काम इन टेक ॾेई पई आहे 8, 15, 20, 30 सालनि खां, त बेकार आहे न। या हिन मां दर ठारायो, दरी ठारायो, या छित में काम विझो, काठ जो त कमु आहे त इस्तेमालु थिए न। त ही अहिड़ी पर्सनैलिटी आहे मुनाफ़िक जी, जो ड्रेसिंग, जिस्म, खाई पी ॻाढ़ो लॻो वेठो आहे, ऐं जो ॻाल्हाइण जो होशियारु, पर मुआशिरे जे कंहिं टके जे कम जे कोन्हे, जीअं काठी बुंडी पई हूंदी आहे ईअं आहे। न कंहिं ग़रीब खे फ़ाइदो, न कंहिं टीबीअ जो इलाजु कराईंदो, न को कंहिं माना हुन दुनिया जे लाइ हर क़िस्म जो हरबो इस्तेमालु कंदो, पर पंहिंजे सेल्फ जे लाइ कंदो, कंहिं ग़रीब गुरबे जो फ़ाइदे जो हिन वटि प्रोविजन ई कान्हे, हिन वटि को निसाब ई कोन्हे को, त इन जो मिसाल कई इहे ईअं आहे जीअं काठीअ जी बुंडी जेका आहे भित सां टेक ॾेई वेठा आहियूं। अलाह ताला सम्झाए थो, या बनी आदम ला यफ्तिनन्नकुम शैतान, ए आदम जी औलादो, तव्हांखे शैतान आज़माइश में न विझे, तव्हांखे तकलीफ़ में न विझे, तव्हां सां फितनो न करे। कमा अखरज अबवैकुम मिनल जन्नत, जीअं तव्हांजे माउ पीउ खे जन्नत मां ॿाहिरि कढराई, अण जा कपिड़ा लहिराई,
अलाह थो चए इहे शैतान इन्नहु यराकुम हुव व कबीलु, इहो शैतान ऐं जेको एजेंट आहिनि असिस्टेंट जो कबीलो आहे, इहे तव्हांखे ॾिसनि पिया था। हींअर जिते मुंहिंजो प्रोग्राम ॾिसो था, इहे शैतान बीठा आहिनि तव्हांजे भरिसां, तव्हांखे निहारनि पिया था। चए थो उहे तव्हांखे ॾिसंदा मिन हईस ला तरौनम, तव्हां नथा उनखे ॾिसी सघो। लेकिन इन्हनि जी दोस्ती इन्ना जअलना शयातीन औलिया लिल्लज़ीन ला युमिनून, इन्हनि जी दोस्ती सिर्फ़ उन्हनि सां थी सघे जंहिंखे ईमान कोन्हे। अलाह फरमाए थो मूंसां दोस्ती रखणी अथव या शैतान सां। रब चए थो वमन यत्तखिज़ शैतान वलियम मिन दूनिल्लाह, जेके माण्हू अलाह खे छॾे शैतान सां दोस्ती रखनि था, फ़क़द ख़सिर ख़ुसरानन मुबीना, इहे सख़्तु खसारे में हलिया वेंदा, सख़्तु खसारे में आहिनि। इहे केरु आहिनि माण्हू? इन्हनि खे जेकॾहिं सुधारण जी कोशिशि कजे, जेके शैतान जा दोस्त थी वञनि था, उनजो ॾाढो ॾुखियो आहे सुधारणु। ऐं सुधरण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त उन ते क़ुर पाक माना सां पहुचाए ॾे, पोइ अलाह जी हुननि जे मथां तबलीग थींदी। पंहिंजी तबलीगूं न कयो, अलाह जी ॻाल्हि खे वधायो। अलाह कहिड़नि लफ़्ज़नि सां तबलीग करे थो, लफ़्ज़ी माना हुननि ताईं पहुचायो। पंहिंजे पेट मां आइडियाऊं हणी ॻाल्हियूं घटि कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां का बि वॾी तक़रीर साबित ई कान्हे का, पाण सॼी दावत क़ुर पेश करे ॾिनी अथऊं। इहो ई तरीक़ो आहे दीन खे में सुधारे आणण जो ऐं माण्हुनि खे शैतान जी यारीअ खां कढण जे लाइ। इज़ा फ़अलू फ़ाहिशतन, जॾहिं का बुराई कनि था या फ़हाशी कनि था। हाणे फ़हाशी हिकिड़ी त आम फ़हाशी आहे जेका असां ॼाणूं था, पर वॾे में वॾी फ़हाश शिरक करणु, माना अलाह सां गॾु कंहिं ॿी शख़्सियत खे सॾणु। ऐं ॿिए नंबर ते फ़हाशी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सर्टिफाइड इबादतूं, जेके इबादतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहिनि, उन्हनि खां अलावा मौलवियुनि जे या कंहिंजे चवण ते, उलमाए सू जे चवण ते नकली इबादतूं करणु, जंहिंमें चंदा बल्ब देगियूं इहे सभु पचनि थियूं, इहे नकली इबादतूं करणु, इहा वॾी फ़हाशी आहे। अलाह चए थो जॾहिं इहे फ़हाशी जो कमु कनि था, उन्हनि खे वञी चइजे थो त बाबा इहो छो था कयो, त कालू या क़ुर खणी थोरो ॾसींदो बि, कालू वजदना अलैहि आबाना वल्लाहु अमरना बिहा, चवंदा बाबा तव्हां हटो, ही असांजे बुज़ुर्गनि खां इहो तरीक़ो हलंदो थो अचे। वल्लाहु अमरना बिहा, माना अलाह ज़रूर उन्हनि खे इहो ॻाल्हि चई हूंदी तॾहिं त कनि था, उहो तव्हां खां वधीक अरबी ॼाणंदा। माना त क़ुर खे कोन ॿुधंदासीं, उन जी सिवली सिंधीअ में माना लिखियल आहे, कंहिं शइ खां मना थो करे इन खे बि कोन मञींदासीं। अबनि ॾाॾनि खां जेको सिलसिलो हलंदो थो अचे, उहे अबा ॾाॾा क़ुर खे वधीक ॼाणनि पिया। जॾहिं उन्हनि इहो तरीक़ो इख़्तियार शिरक बिदअत जो कयो आहे, त असां उन्हनि ते हलंदासीं, छो त उहे उन्हनि खे अलाह ज़रूरु हुकुम ॾिनो हूंदो। तंहिं ते अलाह ताला फरमाए थो कुल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं तव्हांखे, तव्हां चवनि इन अल्लाह ला याअमुरु बिल फहशा, अलाह ताला अहिड़ी कहिड़ी बुराई जो हुकुम ॾींदो। अलाह ताला जॾहिं चए थो मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां, पोइ तव्हांखे कीअं चवंदो त तव्हां वञी ॿिए कंहिंखे सॼो वरी उहो अचे मूंखे चवे, या को हिकिड़ो गुज़ारे वियो आहे, हाणे अलाह ताला तव्हांखे चवंदो तव्हां पहिरीं उन खे सॼो, पोइ उहो तव्हांजो वरी सॾु ॿुधंदो, पोइ उहो वरी अचे मूंखे चवंदो, पोइ वरी मां तव्हांजो कमु कंदुसि। इहो अलाह अहिड़ा कम कीअं थो ॾसे सघे? अलाह चए थो अतक़ूलून अलल्लाहि मा ला तालमून, चई ॻाल्हि इहा आहे, ईअं त न आहे त तव्हां अलाह ते अहिड़ी था ॻाल्हि चयो तव्हांखे ख़बर ई कान्हे का, किथे लिखियल आहे क़ुर में इहो कमु थिए थो? असांजे लाइ त क़ुर पाक आहे न, खोलियो माना, अलाह जा वलीन कंहिं चयो आहे ईअं? खोलियो अलाह जे वलियुनि जा किताब, खोलियो शाह लतीफ़ खे, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पीनी कुह विया। वरी चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, मींहं मुदायता वसणा सदा वसी तूं। ॿी जाइ ते केतिरा अहिड़ा शेर जेके चवे थो त अलाह खां घुरो। पोइ अलाह ताला कीअं तव्हांखे चवंदो इहो की न तव्हां हथ जा ठाहियो था? वरी के माण्हू चवंदा त असीं अलाह जा दोस्त आहियूं, शिरक बि कंदा बिदअतूं बि कंदा, चवंदा असांजी अलाह सां दोस्ती आहे, अलाह असांजो दोस्त आहे। ऐं यहूदी बि चवनि था, हिते ॿुधायूं था त जेके माण्हू चवंदासीं अलाह जा दोस्त आहियूं, अलाह जी टेस्ट थो वठे, हींअर ब्रेक खां पोइ न टेस्ट ते कमु था कयूं, त आया कोन टेस्ट ते पूरा अचनि था, ब्रेक था वठूं।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। जेके चवंदा त जेके ॾिसो न हाणे चवंदा त अलाह शैतान सां दोस्ती रखे पोइ सम्झंदासीं हिदायत ते आहियूं। अलाह चए थो त यहूदिन बि ईअं था सम्झनि। कुल या अय्युहल्लज़ीन हादू इन ज़अमतुम अन्नकुम औलियाउल लिल्लाह मिन दूनिन नास, चए यहूदियो जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां अलाह जा प्यारा हो, अलाह जा दोस्त आहियो, या अलाह तव्हां सां दोस्ती रखी आहे, ॿियनि माण्हुनि न, त उहो टेस्ट आहे हिकिड़ी तमन्नउल मौत इन कुंतुम सादिकीन, पोइ मौत जी तमन्ना कयो जेकॾहिं सचायो। छा मतिलबु मौत जी तमन्ना? हिनखे सम्झणो पवंदो। ईअं न त हाणे चयो मां मरी वञा, न, बल्कि मौत जी तमन्ना जो मतिलबु आहे त मां अलाह ताला खे पंहिंजो जान ऐं माल सौदो कयो आहे जन्नत जे बदिले में। क़ुर शरीफ़ में अचे थो इन अल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन, अलाह ताला मोमिननि खां ख़रीद कयो असांजो माल ऐं जान बि अन लहुम जन्नत, जन्नत जे बदिले में। त पोइ जेकॾहिं तूं अलाह जो दोस्त आहीं त वाकई ॾिसूं त तूं पंहिंजी जान अलाह खे ॾेई छॾी आहे, माल ॾेई छॾियो आहे, माना छा थींदो? मिसाल तौरु अॼुकल्ह माइनि वीचारनि खे नंगो करे बाज़ार में फेराइनि था केतिरनि जायुनि ते। पोइ जेको अलाह जो दोस्त हूंदो उहो त जान लड़ाए छॾींदो, हिते वञी पियो पवंदो विच में, चवंदो हुनखे छॾियो ऐं हथु अटकाईंदो। माना जान ॾिसो न, माण्हू छो था हुन में विझनि। बाज़ारनि मां माई वञे पई थी, दुकान वारो उथे नथो, हुनखे हणे डंडो हणे हुननि खे, मौत जे ख़ौफ़ खां न। अलाह जो दोस्त तमन्ना मौत जी, माना उथी इन मौक़े ते खड़ो थींदो ऐं भली मरी वञे त मरी वञे, पर हुन सां हथु अटकाईंदो। किथे ज़ुल्म थो थिए, हुन मज़लूम जी मदद करण लाइ निकिरी पवंदो, हथु अटकाईंदो। तॾहिं अलाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे तब्दीली आणी त जमायत ठाहियो, तव्हां जहिड़ा अहिड़ा माण्हू हुजनि जेके अलाह सां जान माल जो सौदो कनि। त पोइ चए थो इहो आहे, जेकॾहिं अलाह जा प्यारा हो त जान माल ॾियो था अलाह खे, जेकॾहिं तव्हां सच आहियो, उहा तयारु रखी अथव। बल्कि रसूल असां फरमायो जेको अलाह सां जान माल जो सौदो नथो करे, उनजो मौत मुनाफ़िक जो मौत थींदो। पर अलाह फरमाए थो वला यतमन्नौनहु अबदम बिमा क़द्दमत ऐदीहिम, कि इहे कीअं ॾींदा पंहिंजी जान, छाकाणि हिननि जा अफ़ाल ई बुछड़ा आहिनि, इन्हनि कहिड़ा हिन महिल ताईं कम कया आहिनि। वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, अलाह ताला अहिड़ा नाइंसाफ़नि खे ॼाणे थो। इहे केरु आहिनि? वयस्तअजिलूनक बिस्सय्यति क़ब्लल हसना, हे माण्हू आहिनि जेके बुराई करण में तकड़ कनि था ऐं नेकी करण में ढिरा आहिनि। मिसाल तरह किथे हराम जो पैसो मिलणो आहे त निंड फिटी वेंदा, फोनूं पिया कंदा, डोड़ंदा, दर ते हर वेंदा। पर कंहिंखे ॾियणो आहे, का ज़कात ॾियणी आहे, कंहिं ग़रीब जी मदद करणी आहे, या कंहिंखे इस्पतालनि जो इलाज करणु, उन में चवंदा सुभाणे था कयूं, परीहं था कयूं, इन था कयूं। वक़्त ख़लत मिन क़ब्लहुम मसूलात, अहिड़ा माण्हू अॻु में पैदा थी चुका आहिनि। व इन रब्बक लज़ू मग़फ़िरत लिन्नास अला ज़ुल्म, लेकिन अलाह ताला पंहिंजी मग़फ़िरत जो दर खोलियो वेठो आहे अहिड़नि माण्हुनि जे लाइ। बाक़ी जेकॾहिं मग़फ़िरत मां अलाह जे मां फ़ाइदो न वरितनि ऐं पंहिंजा गुनाह न बख़्शिरायूं, व इन रब्बक लशदीदुल इक़ाब, पोइ अलाह जी पकड़ बि सख़्तु आहे। ही कहिड़ा माण्हू आहिनि जे क़ुर पाक जे मौजूदगीअ में बि माण्हू नथा सुधरनि। इन जो मिसाल आहे मसलुल लज़ी हुमिलू तौरात, ही उहे माण्हू आहिनि जिन खे क़ुर जो इल्मु ॾिनो वियो ऐं उन जा ज़िमेदार हुआ त पाण बि पढ़नि, ॿियनि ताईं पहुचाइनि। सुम लम यहमिलूहा कमसलिल हिमार, पोइ उहा ड्यूटी न ॾिनऊं त इन जो मिसाल हुन गॾह वांगुरु आहे, यहमिल असफ़ार, जंहिंजे मथां किताब पियल हुजनि। जेकॾहिं गॾह जे मथां तव्हां मेडिकल जा किताब रखंदो त गॾह डॉक्टर कोन थींदो, गॾह जे मथां इंजीनियरिंग जा किताब रखंदो इंजीनियर कोन थींदो। जेकॾहिं तव्हांखे क़ुर मिलियो आहे, न पढ़ो था, न सम्झो था, न माना कयो था, त पोइ असांजो मिसाल बि न गॾह जहिड़ो आहे, जिन खे जेको आहे सो असांजे मथां ॼण क़ुर रखियल आहे, पर असां गॾह आहियूं। अलाह फरमाए थो त तव्हां मूंसां दोस्ती नथा रखो। कुल अग़ैर अल्लाह इत्तख़िज़ू वलियन, तव्हां अलाह खे छॾे ॿियनि सां दोस्ती था रखो, शैतान सां दोस्ती था रखो। दोस्ती रखण में चयो मञणु, हालांकि अलाह खे छॾियो था फातिर समावात वल अर्द, उन हस्ती सां तव्हां दोस्ती नथा रखो जेको ज़मीन आसमान जो पैदा कंदड़ आहे। वो युतम वला युतम, जेको तव्हांखे खाराए थो, खेसि केरु कोन थो खाराए। कुल अहिड़नि माण्हुनि खे मुखातिब थी पाण फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नी उमिरत, मूंखे त आर्डर पहुची चुको आहे, अन अकून अव्वल मन असलम,
ऐं त तव्हां सभिनी खां पहिरीं अलाह जो फरमान बरदार थिया, वला तकूनन मिनल मुशरिकीन, भई तव्हांखे मां वार्निंग थो ॾियां त तव्हां ख़ुदा सां शिरक न कजो। लेकिन अलाह चए थो उन्हनि माण्हुनि खे छा कजे? क़ुरान जी रोशनीअ जे बावजूद, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जे बावजूद, ख़तम अल्लाह अला कुलूबिहिम वला समीहिम वला अबसारिहिम, अलाह ताला हिननि जे दिलनि ते ठपो हणी छॾियो आहे, अखियुनि ते ऐं कननि ते। कन हूंदे बि क़ुरान कोन था ॿुधनि, अखियुनि हूंदे बि कोन था पढ़नि, वला अबसारिहिम, अखियुनि ते ॼण ढक अथनि। पोइ छा थींदो? इहे माण्हू जानवर आहिनि। वलहुम अज़ाबुन अज़ीम, पोइ इंसान त रहिया ई कोन, तंहिंजे करे हिनखे अज़ाब अज़ीम मिलंदो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दिलि जे हिफ़ाज़त लाइ असांखे दुआ सेखारी अथई। असांजे दिलनि जी हिफ़ाज़त लाइ दुआ से, या मुकल्लिबल कुलूब, ए दिलनि खे फेरींदड़, सबित कुलूबना अला दीनिक, असांखे पंहिंजे दीन ते असांजे दिलि खे साबित रखिजांइ। जेके माण्हू क़ुरान जी मौजूदगीअ में अंधा आहिनि, उनजो मिसाल हीअं आहे, कमसलुम कमसलिल लज़ी इस्तवा, त अलाह अहिड़नि माण्हुनि जी, हिकिड़ो थोरो मसइलो टेक्निकल थी वियो, त अहिड़नि माण्हुनि जो मिसाल अलाह बयानु कयो आहे जेके अंधा थी था वञनि, क़ुरान जी रोशनीअ मां हू को फ़ाइदो नथा वठनि। उनजो मिसाल आहे फमसलुम कमसलिल लज़ी इस्तवक़द नारा, उनजो मिसाल आहे जिन माण्हूअ हिकिड़े अचे बाहि बारी, फलम्मा अज़ाअत मा हौलहू ज़हब अल्लाहु बिनूरिहिम व तरकहुम फ़ी ज़ुल्मातिन ला युबसिरून, त जीअं ई रोशनी थी त अलाह अंधो करे छॾियसि ऐं जेको सो हुनखे ऊंदहि में छॾे ॾिनई ऐं ॾिसनि कोन था। माना क़ुरान जी मौजूदगीअ में जेके माण्हू अलाह जे कलाम खे नथा पढ़नि, नथा सम्झनि, ॼण उनखे अलाह अंधो करे छॾियो आहे, तंहिंजे करे ऊंदहि में पिया आहिनि। सुमन बुकमन ओमियुन फहम ला युरजून, इहे कीअं ला यरजून, माना ही सुधरंदा ई कोन, जेके ॿोड़ा गूंगा ऐं अंधा हुजनि कीअं सुधरंदा? अलाह फरमाए थो अफमन यअलम अन्नमा उनज़िल इलैक मिन रब्बिकल हक़, भला अहिड़ा माण्हू जिन खे इहा पक थी वञे त हीउ क़ुरान शरीफ़ जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लथो आहे, इहो असांजे जियापे जे लाइ ज़रूरी आहे, असांजी आख़िरत लाइ ज़रूरी आहे। हितां असांखे हक़ ऐं सच जी ख़बर पवंदी त छा उहो माण्हू जंहिंखे इहा ॻाल्हि जो अहसासु आहे, कमन हू आमा, छा इहे बराबरि आहिनि पाण में जेको हिन मामले में अंधो आहे? इन्नमा यतज़क्कर उलिल अलबाब, अलाह चए थो इन शइ खे उहे सम्झंदा जेके सियाणा हूंदा। कहिड़ा आहिनि सियाणा? सियाणनि जी डेफिनेशन छा आहे? अल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह, अलाह जा कयल वाइदा पूरा कंदा, वला यनक़ज़ूनल मीसाक, ऐं पंहिंजो वाइदो टोड़नि कोन था, ऐं वल्लज़ीन यसिलून मा अमरल्लाह बिही ऐं यूसल, ऐं इहे सियाणा उहे आहिनि जेके अलाह सां जंहिं शइ सां ॻंढणु चाढ़ण जो हुकुम करे थो उनखे ॻंढनि था। व यख़शऊन रब्बहुम, अलाह खां डिॼनि था, व यख़ाफ़ून सूअल हिसाब, ऐं डिॼनि था उन बुछड़े हिसाब खां जेकॾहिं उन्हनि जा अमल ख़राब थी वञनि त। यौम नदउ कुल उनासिन बिइमामिहिम, अलाह चए थो आख़िरत में हर इंसान खे उनजे अमाल नामे में सां सॼो वेंदो। फमन ऊतिय किताबु बियमीनी, जंहिंखे पंहिंजो अमाल नामो साॼे हथ में ॾिनो वियो, फउलाइक यक़रऊन किताबुम, उहे पंहिंजे किताब खे पढ़ंदा, वला युज़लमून फ़तीला, ॾिसंदा ॾिसण सां को बि ज़ुल्म कोन थियो आहे। वमन कान फी हाज़ी आमा, जेको हिन मामले में अञा बि अंधो आहे, फो फिल आख़िरत आमा, त आख़िरत में बि अंधो हूंदो। व अज़ल सबीला, ऐं इन माण्हूअ जो जेको रस्तो हो सो बुछड़े में बुछड़ो ऐं गुमराह रस्तो। फमन यहदिल्लाह फहुवल मुहतद, बस नतीजो इहो निकितो त जंहिंखे अलाह हिदायत ॾिए उहो ई हिदायत याफ़्ता। वमन युज़लिल, पर जेकॾहिं अलाह कंहिंखे गुमराह करे, फलन तजिद लहुम औलिया मिन दूनिही, अलाह खां सवाइ ॿियो केरु हिनखे जो दोस्त न आहे। व नहशरुहुम यौमल क़ियामत अला वुजूहिम, ऐं पोइ क़यामत जे ॾींहं ते हिनखे चेहरनि जे भर हलाइबो। उमियो बुकमो सुम्मा, न ॿुधंदा न ॾिसंदा ऐं न जेको आहे सो ॻाल्हाए सघंदा। मावाहुम जहन्नम, जहन्नम हुननि जो ठिकाणो हूंदो। कुल्लमा ख़बत, जॾहिं बि जहन्नम जी बाहि ढिरी थींदी, ज़िदनाहुम सईरा, उनजी वट खे वरी तेज़ कयो वेंदो। वमन औरद अन ज़िक्री, जेको अलाह जे हिन क़ुरान खां बेख़बर रहियो, उनखे न पढ़ियईं न सम्झई, फ़इन लहू मईशतन ज़नका, त हिन धरतीअ ते बि अलाह हुननि जी ज़ाती मईशत तंग करे छॾींदो, बीमारियूं ॾींदो, अहिड़ी हुनखे कंदो जो खाई पी कोन सघंदो, घटि खाईंदो। पर नहशरहू यौमल क़ियामत आमा, ऐं क़यामत जे ॾींहं में अंधो करे उथाईंदो। काल रबी लिम हशरतनी ऐमा, चवंदो अलाह साईं मूंखे छो तो अंधो करे उथारियो आहे। वक़द कुंतु बसीरा, आऊं त दुनिया में ॾिसंदो हुउसि। त अलाह जो जवाबु ईंदो, काल कज़ालिक, चई तोसां इहा जुठ इन करे थी आहे, आतत आयातुना, तोखे क़ुरान ॾिनो वियो, फनसी था, तो हुनखे एराज़ कयो, हुनखे विसारी।
कज़ालिकल यौम तुनसा, अॼु तोखे बि थोको करे विसारियो वियो आहे। व कज़ालिक नज़्ज़ी मन असरफ, ऐं इहा आहे सज़ा उन्हनि जी जेके ज़्यादती कई जिन। वलम युमिन बि आयात रबी, अलाह जे क़ुर खे जेको एराज़ कयूं, ईमान न आंदऊं। वल अज़ाब अल आख़िरत अशद व अबका, ऐं बेशक आख़िरत जो अज़ाब वधीक तेज़ आहे। इहा सज़ा छाजे लाइ आहे? ज़ालिक जज़ाउहुम, इहा इन्हनि खे सज़ा इन लाइ थी मिले बि अन्नहुम कफ़रू बि आयातिना, ऐं क़ुर खे न मञूं। माना न मञण जो मतिलबु हिकु त क़ौम आहे जेका क़ुर खे मञी कान्हे, ॿी आहे जेका क़ुर खे सम्झनि थियूं त बसि इन तिलावत जो किताबु आहे, इन खे का माना वाना कान्हे, अलाह सां कोई हिन जे थ्रू ॻाल्हाए कोन थो, बसि तलावत ई तलावत आहे। वकालू इज़ा कुन्ना इज़ामूं रुफ़ाता, वरी उहे बि माण्हू आहिनि जेके चवंदा त मरी वेंदासीं, हॾा ॻरी वेंदा। ऐं नाल मबऊसून ख़ल्क़न जदीदा, त वरी छा जहिड़ा उथंदासीं छा नवां समा थी। त अलाह फरमाए थो अफलम यहद लहुम कम अहलकना क़बलहुम मिनल कुरून यमशून फी मसाकिनिहिम। अलाह चए थो इन्हनि माण्हुनि खे इहा बि सम्झ में नथी अचे त अॻु में केतिरियूं क़ौमूं हुयूं जिन जे घरनि में, जिन जे गिटियुनि में ही रहनि था, ऐं उहे आहिनि बि कोन। इन फी ज़ालिकल आयातिल उलिल नुहा, अलाह चए थो ही जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि क़ुर जूं, इहे त सम्झ वारनि जे लाइ त इन्हनि में इबरत जूं निशानियूं आहिनि। बाक़ी हिकिड़ो अंधो थींदो, बेसम्झो थी क़ुर ॿुधंदो, पोइ उनखे छा थो करे सघिजे। अलाह ताला खां दुआ आहे कि अलाह साईं असांखे पंहिंजे हिन कलाम अलाह खे तवजह सां, माना सां सम्झी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।